जो ॿाहिरि ऐं मुंहिंजो भेणवे खे क़त्ल कयो वियो हथ सां राजपुरा ने। असांजा मासूम बच्चा मारिया विया आहिनि बेगुनाह। असांखे चवंदा तव्हांजो बच्चो बच्चो रोलींदासीं अबा अबा मूंसां त ज़ुल्म थी वियो बेवारिस करे लाशूं पिया पूरनि बेगुनाह जुआन मानवो बेगुनाह मारे पिटी गयो धनवो। फोती ॿिनि नौजवाननि जे वारसनि ॿुधायो आहे त असांखे पुलिस फैज़गंज भरिसां लाश ॾेई करे ॿुधायो आहे त तव्हांजा नौजवान एक्सीडेंट में फोत थिया आहिनि। जॾहिं त उते रोड ते कंहिं बि एक्सीडेंट जा कंहिं बि निशान कोन्हनि के हिननि इहो ॿुधायो आहे त असांजो राजपर बिरादरीअ सां संगावती तकरार ते जहिड़ो हलंदड़ो हुयो ऐं हिननि इहो ख़दशो ॾेखारियो आहे त राजपर बिरादरीअ असांखे मौतमार धमकियूं ॾींदा हुआ जिन असांजे ॿिनि नौजवाननि खे क़त्ल कयो। हिननि अलाइक़तनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असां सां इंसाफ़ करे असांजे जेके नौजवान क़त्ल कया विया आहिनि उन्हनि जे खून खे लोहण बजाए उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खयो वञे। गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध टीवी न्यूज़, पीरवसन।